जादूअ जी दुनिया में सभ खां वधीक पुरस्कार शइ गिदड़ सिंगी छा आहे? चवनि था त आमिल या जोगी गिदड़ सिंगी ऐं नाग जी मण खां सवाइ मुकमिल नथो थी सघे। गिदड़ सिंगीअ खे सुठी क़िस्मत जी निशानी सम्झियो वेंदो आहे। चयो वञे थो त जंहिं वटि हक़ीक़ी गिदड़ सिंगी हूंदी, दौलत उन जी ग़ुलाम थी वेंदी आहे ऐं उन जे घर में सदाईं ख़ुशहाली हूंदी। पर इन में केतिरी सदाकत आहे, इन जो को बि वाज़िह सबूत न आहे। गिदड़ सिंगी आख़िर आहे छा? गिदड़ सिंगी हिकु ख़ासि नस्ल जे गिदड़ जे मथे ते हिकु निकिरंदड़ सिंग आहे जेको हिकु वॾे दाणे वांगुरु ज़ाहिर थिए थो ऐं वक़्त सां गॾु वधंदो वेंदो आहे। आमिल हिन सिंग खे उन जी पाड़ समेत गिदड़ जे मथे मां कढंदा आहिनि ऐं उन खे बाक़ाइदे हनूत करण खां पोइ सिंदूर में रखी छॾींदा आहिनि। अक्सर इहो सम्झो वेंदो आहे त हिन में केतिरा ई जादुई असर लिकियल आहिनि। इन जी ख़ासि ख़ुसूसियत इहा आहे त इहा गिदड़ जे जिस्म मां धार थियण जे बावजूदि ज़िंदा रहे थी ऐं इन जा वार बि वधंदा रहनि था। आमिल एहतियात सां इन खे पाड़ुनि समेत मथे मां कढंदा आहिनि। जीअं ॿूटे खे उन जी पाड़ुनि समेत कढियो वेंदो आहे त जीअं उहो मरी न वञे। सिंदूर उन खे जीत लॻण ऐं ॻरण सड़ण खां महफ़ूज़ रखंदो आहे। किन गिदड़नि जे मथे ते रुगो हिकु दाणो हूंदो आहे जेको वधी सिंग नाहे बणिजंदो, रुगो दाणो ई रहंदो आहे। आमिल हिन दाणे खे पाड़ समेत कढी महफ़ूज़ कंदा आहिनि। हिन खे मादी गिदड़ सिंगी चइबो आहे ऐं इन में नर गिदड़ सिंगीअ वांगुरु सिंग नाहे हूंदो। आमिलनि जो ख़्यालु आहे त गिदड़ सिंगी पंहिंजी ज़ात में हिकु जीअरो जाॻंदो तिलस्मु आहे जंहिंखे कंहिं बि पढ़ाई, चिले या अमल जी ज़रूरत नाहे। जंहिं वटि बि हक़ीक़ी गिदड़ सिंगी हूंदी उन जी ग़ैबी तरह सां माली मदद थींदी रहंदी। जेकॾहिं तव्हां ज़ेवर या पैसनि जी अलमारीअ में गिदड़ सिंगीअ खे महफ़ूज़ करे रखंदा त उहो धन वधंदो रहंदो, माल ऐं कारोबार में वाधारो थींदो, गुम थियल माल मिली वेंदो, ग़ैब मां हर क़िस्म जी मदद ऐं ख़ुशहाली मिलंदी, दौलत हासिल करण जे हर तरीक़े में कामयाबी मिलंदी। लॉटरी, बांड, जुआ, शर्त ऐं कारोबार में कामयाबी हासिल थींदी। अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त गिदड़ सिंगीअ जो तालुक़ु हिंदुस्तान सां आहे ऐं इहो हिंदू आमिलनि दरियाफ़्त कयो या ईजाद कयो। पर हिंदू मज़हब या तारीख़ जे कंहिं बि किताब में गिदड़ सिंगीअ जो ज़िक्र नथो मिले, छाकाणि त इन खे सिंदूर में रखंदा आहिनि जंहिं सबबि इन जो तालुक़ु हिंदुनि सां जोड़ींदा आहिनि। पर हक़ीक़त में असांखे क़दीम मिस्र में गिदड़ सिंगीअ जो ज़िक्र मिले थो। क़दीम मिस्र में गिदड़ हिकु तमामु सुठो ऐं बरकत वारो जानवर सम्झो वेंदो हो। उन्हनि जे देवताउनि मां हिक जी मुंडी गिदड़ जी हुई ऐं बाक़ी जिस्म इंसान जो। क़दीम मिस्र जे अहरामनि ऐं ॿियनि क़दीम इमारतुनि जी दीवारुनि ते लिखियल लिखतुनि ऐं तस्वीरुनि में तव्हां अक्सर हिन देवता जी तस्वीर ज़रूरु ॾिठी हूंदी। अहिड़ीअ तरह ॿिलीअ खे बि क़दीम मिस्रनि में हिकु तमामु मुक़दस जानवर सम्झो वेंदो हो। मिस्री गिदड़ जी सिंगी कढी पोइ उन खे हिकु ख़ासि क़िस्म जे मर्तबान में विझी पंहिंजे ख़ज़ाने में रखी छॾींदा हुआ। अहिड़ीअ तरह हीअ रस्म हिंदुस्तान ऐं सॼी दुनिया ताईं पहुती ऐं क़दीम ज़माने खां वठी माण्हू गिदड़ सिंगियूं ठाहींदा हुआ। राजा, महाराजा ऐं बादशाह इन खे पंहिंजे ख़ज़ाने में रखंदा हुआ। चवनि था त गिदड़ जॾहिं 100 सालनि जो थींदो आहे त उन जे मथे ते हिकु सिंग उभरंदो आहे ऐं उहो फ़क़ति गिदड़नि जे सरदार खे थींदो आहे। माण्हू इहा शइ जोगिन ऐं मलंगनि माण्हुनि खां वॾनि एलाज़नि ऐं वॾी क़ीमतुनि ते ख़रीद कंदा आहिनि ऐं ख़रीद करण वक़्तु इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहिनि त हू ज़िंदा हुजे ऐं पोइ वॾी मोहबत ऐं एहतराम सां इन खे सिंदूर में ख़ुशबूअ वारी दॿीअ में रखी छॾींदा आहिनि। माण्हू हिन गिदड़ सिंगीअ जो वॾो ख़्यालु रखंदा आहिनि ऐं पाक साफ़ थी इन खे हथ में खणंदा आहिनि, छाकाणि त जोगी खेनि चवंदा आहिनि जेकॾहिं तव्हां इन खे नापाकाईअ सां हथु लाथो त हूअ मरी वेंदी ऐं वॾो नुक़सानु थी पवंदो। बहरहाल सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। कुझु फ़क़ीर ऐं जोगी गिदड़ सिंगीअ जे नाले ते माण्हुनि खे फुरे वेंदा आहिनि। सोचण जी ॻाल्हि इहा आहे त अगरि गिदड़ सिंगी फ़ाइदेमंद हुजे हा त हू पाण छो वतन हां दर दर पिनंदा। बहरहाल सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर साइंस ऐं हयातियात गिदड़ सिंगीअ जे पोशीदा असरनि ते यकीन नथा रखनि। हैवानियात जे माहिरनि मूजिबि गिदड़ सिंगी हिकु बीमारीअ सबबु थिए थी। इहो हिकु ट्यूमर आहे जेको कॾहिं कॾहिं कंहिं गिदड़ जे मथे में थींदो आहे। गिदड़ खां धार थी उन जे वधण जो सबबु इहो आहे त उन में मौजूदु ट्यूमर पैदा करण वारा बैक्टीरिया हिक ॿिए खे खाईंदा आहिनि ऐं वधंदा रहंदा आहिनि, जंहिंमां इहो तासुरु मिले थो त उहा वधी रही आहे।